पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर ज़ाहिद शाह बुखारी पीटीआई जी 3 विकेटूं किराए छॾियूं। पीटीआई जे 3 वर्करनि पार्टी खे अलविदा चई पीपी में शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। सखर जे रवासी मोटण शाह, बख्त अली शाह ऐं गुलाम शबीर लेबर कॉलोनी में सखर हाउस जे कारकुननि ज़ाहिद शाह सां मुलाक़ात करे पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण जो ऐलान कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सीनियर सियासतदान इस्लामुद्दीन शेख जी क़यादत ते मुकम्मल एतमाद जो इज़हार कयो। इन मौक़े ते पीपी में शमूलियत कंदड़नि जो चवणु हो त इमरान ख़ान साधन 3 सालनि में मुल्क ऐं अवाम लाइ कुझु बि न कयो। हाणे असांजो जीअण मरण पीपल्स पार्टी सां आहे। सैयद ज़ाहिद शाह बुखारी पीटीआई कारकुननि खे पीपी में शमूलियत करण ते खेनि भली कार कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद सियासी पार्टी आहे जेका मुल्क ऐं अवाम समेत इदारनि जी मज़बूती लाइ हमेशह किरदारु अदा कंदी रही आहे। सखर हाउस जा दरवाज़ा अवाम लाइ 24 कलाक खुलियल हूंदा आहिनि, जिते जेको भी मज़लूम ईंदो आहे उन जो तालुक़ कंहिं बि जमायत या रंग नस्ल सां हुजे, पर इस्लामुद्दीन शेख ऐं संदसि टीम जा कारकुन उन्हनि जी ख़िदमत कनि था। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।